सिंध सीट काउंसिल जो 6टियों इजलास कैबिनेट रूम सिंध सेक्रेटरीट कराची में सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श खान महर जी सरबराही में थी गुज़रियो, जंहिंमें सेक्रेटरी ज़राअत रफ़ीक अहमद बुरड़ो, DG ज़रई तोसी मुनीर अहमद जुमानी, DG ज़रई तहक़ीक़ डॉक्टर मज़हर हुसैन कीरियो, सिंध सीट काउंसिल जे मोअज़्ज़िज़ मेंबरनि सैयद नदीम शाह जामोट, सैयद मीरा मोहम्मद शाह, सैयद ज़ैनुल आबदीन शाह, ज़रई साइंसदाननि ऐं ॿिज ठाहिण वारनि कंपनियुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। इजलास में वोणनि, कणक, सिरह ऐं ॿेर जी नई ईजाद कयल 12 जिन्सुनि जी मंजूरी ॾिनी वई। मैं सबको एक दफ़ा फिर सबको वेलकम करता हूँ। जितने हमारे बाहर से दोस्त आए हैं जो यहाँ पे मौजूद हैं, ख़ास तौर पे मेरे अपने डिपार्टमेंट के जो यहाँ लोग हैं, और ये बड़ी एक क्रूशल मीटिंग काफ़ी अरसे से पेंडिंग थी और आप लोगों का शुक्रिया आप आए हैं। आज हम वैराइटीज़ के बारे में बात भी करेंगे और उनके अप्रूवल के लिए और उनके ऑथेंटिकेशन के लिए, उनके ऑथराइजेशन के लिए। तो मैं चाहूँगा कि हम शुरुआत करें। हमारे जो DG रिसर्च हैं कीरियो साहब, वो हमें ब्रीफ करें पहले डिपार्टमेंटल जो चीज़ है, उसके बाद वी कैन लिसन टू ऑल दीज जो भी यहाँ पे लोग मौजूद हैं, जो प्रोड्यूसर हैं या साइंटिस्ट हैं या वट एवर दे हैव टू से अबाउट देयर ब्रीड्स, तो देन वी कैन गो टू द नेक्स्ट लेवल। जनाब ऑनरेबल मिनिस्टर सरदार मोहम्मद मर साहब ऐं हिते वेठल सभु साइंटिस्ट ऐं आबादगार सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ये हमारी 36 मीटिंग सीट काउंसिल की मीटिंग है जो आज स्टार्ट हो रही है। ये इंट्रोडक्शन है। ये सिंध सीट काउंसिल एस्टेब्लिश एज पर सीड एक्ट 1967। इसमें जो सेक्शन 9 की था, उसमें हमने ये सीट काउंसिल एस्टेब्लिश की थी। ये हमारी सीट काउंसिल के मेंबर हैं, तकरीब रिसर्च के हैं, जिसको हेड जो करता है ऑनरेबल मिनिस्टर फॉर एग्रीकल्चर and then Secretary Agriculture, and then all heads of institutes which working on agriculture sector, university and other avant-garde board के मेंबर हैं। हमारा जो मैंडेट है सीट काउंसिल का, ये है कि अप्रूव्ड वैरायटी जो कमर्शियल कल्टीवेशन के लिए है और रिकमेंडेड जो हमारी टेक्निकल सीट कमेटी है जो डायरेक्टर जनरल के अंडर है, वो चेयर करता है। वो जो टेक्निकल कमेटी में प्रपोजल आते हैं वो डिस्कस होते हैं, जो अप्रूव्ड होते हैं वो उसको हम सीट काउंसिल में लाते हैं। उसके अलावा ये वैरायटी एवोल्यूशन कमेटी है जो प्लांट साइंस के थ्रू होती है, नेशनल एग्री रिसर्च सेंटर इस्लामाबाद में अंडर PRC, और जितने भी अदर प्रोविंसेस के प्रोविंशियल सीट काउंसिल्स हैं जो रिकमेंड करते हैं, उन सब वैरायटी को हम यहाँ, अगर वो कोई ब्रीडर है या कोई लाना चाहता है सिंध में ग्रो करना, कल्टिवेट करना, उसको हम रिकमेंड करते इस बॉडी से। उन्होंने की फुलकारा वैरायटी थी वो अप्रूव्ड है। और काटन की 3 वैरायटी थी जिसको बोर्ड ने 1 साल की परमिशन दी थी, इसलिए कि वो इधर आके सिंध में ट्रायल करें, रिसर्च इंस्टीट्यूट में ट्रायल करें। 2022 में इसके ट्रायल किए थे, लेकिन अनफॉर्चुनेटली जो 2022 का फिलर आया था उसमें ये डिस्ट्रा हो गई थी, उसमें हम डेटा नहीं ले सके। उसके बाद हमने सबको फिर से कहा कि ब्रीडर्स को हमें सीट दे कि 2023 में हम इसको चेक करें, लेकिन इसमें 2 वैरायटी नायाब 78 और IUB 13 ने हमें सीट नहीं दिया, और ICI 24 वो उसने सीट दिया, उसको हमने टेस्ट किया, वो इस मीटिंग में प्रपोजल लेके आई है। राइस की वैरायटी थी 3, जिसको कंडीशन ये थी कि हम इसकी टेस्ट करें राइस रिसर्च सेंटर डोकरी में। जो हमने टेस्ट की उसकी अच्छी रिजल्ट आई और हम इसको रिकमेंड करते हैं। बाकी जो मेंबर्स हैं, बोर्ड है, वो जो रिमार्क्स देना चाहें। अच्छा, इस पे जो आप पहले कार्टन वाले जो आपके रिमार्क्स, वो कंडीशनल अप्रूवल थी, ठीक है? जी सर। अप्रूव्ड फॉर 1 ईयर विद सजेशन
The Cotton Research Institute Tandojam should test it on experimental field and present results in next meeting. यस सर। तो अब आप ये लाए हैं कि Cotton Research Institute Tandojam conducted experiment during Kharif 22 but destroyed due to rain flood 2022. यस सर। The pre-basic seed of those varieties could not be provided by next cropping season by concerned institute. कंसर्न तो क्या मतलब आप चाह रहे हैं कि अभी you want extension in this period कि 1 year का था तो वैसे पहले ही 4-5 साल हो गए हैं, तो दूसरे साल तीसरे साल उसका एक्सपेरिमेंट हुआ नहीं हुआ या बीज ही खत्म हो गया? सर बीज ही खत्म हो गया कि मैं उस वक्त का डायरेक्टर कॉटन था, तो मैंने इस ब्रीडर्स को इदारे को लिखा कि उन्होंने कोई रेस्पॉन्स नहीं दिया सवाए ICI 24-24 के। अब हम कहते हैं कि ये बस 5 साल हो गए हैं और इसके अभी नई वैरायटीज आ गई, हम इसको मैं रिकमेंड करता हूँ इसको छोड़ दिया जाए। अगर बोर्ड अगर उसको अलो करता है तो हम आगे या सबसे पहले तो मैं चाहूँगा कि ये बोर्ड्स भी ज़रूर बताएंगे, लेकिन ये ऐसी मीटिंग जो है इतनी क्रूशल मेरे ख्याल से एवरी सेकंड ईयर तो होनी चाहिए कम से कम, सर नॉट एवरी ईयर। सर हम जस्ट सेइंग इट बिकॉज अगर 4 साल हो गए हैं तो हम जस्ट सेइंग इट बिकॉज वैसे ट्वाइस ईयर होनी चाहिए। और ठीक है, चलें आप वो बताएंगे आपकी जो मशवरा होगा इस पे कि क्या हमें फिर ये जो ख़ास तौर पे कॉटन की ब्रीड्स हैं इनको छोड़ना चाहिए और दूसरी जो नई ब्रीड्स आई हैं उनको लेना चाहिए। जी सर। ये सर मेरी तरफ से सीड एक्ट जो है 2015 में जो है अमेंड हुआ है, उसमें 2 वैक हैं, एक फेडरल गवर्नमेंट की ऑल अदर क्रॉप्स और एक कॉटन के लिए सेपरेट। तो कॉटन की जो वैरायटीज़ जो पूरे पाकिस्तान में टेस्ट होती हैं उसमें अगर वो वैरायटीज़ अप्रूव हुई हुई हैं तो फिर फर्दर आप लोग जो अप्रूवल अथॉरिटी आप लोगों के सूबों के पास है, लेकिन जो टेक्निकल डिटेल्स है सारी वो सर NCBT के 2 साल का ट्रायल, फाइबर करेक्टरिस्टिक, BT है कि नहीं है, उसका DNA फिंगरप्रिंटिंग है, ओनरशिप सही है, पेरेंट सही है, वो सारा मैं जब मेरी टर्न आएगी तो बताऊंगा। तो ये सिर्फ कह देना कि जी वो पुरानी हो गई है, ये नहीं है। अगर फेडरल गवर्नमेंट ने अप्रूव किया है तो देन यू कैन इजीली अडेप्ट। अगर उन्होंने अब हमने उसमें गवर्नमेंट ने ये रियायत दी है कि द ब्रीडर को टेल कि मैं ये सिंध के लिए बना रहा हूँ या पंजाब के लिए या पूरे पाकिस्तान के लिए, तो वो 3 चॉइस हमने अब दे दी है। तो वो 8 अगस्त को मीटिंग हुई थी, उसमें मैं जब मेरी टर्न आएगी तो बताऊंगा कि NAP 585 और NAP 868 वो अप्रूव हुई है बाकायदा उस मीटिंग में by completing all the requisites which were required for 2 years. अस्सलाम वालेकुम, मुझे नालो फ़हीम कुरैशी है और डिप्टी डायरेक्टर आहियां एग्रीकल्चर एक्सटेंशन में। अॼु सीड काउंसिल जो 6टियों इजलास थियो आहे। अचो त उन तरफ़ हलूं, ॾिसो त आबादगारनि जा ऐं ब्रीडर्स जा कहिड़ा राय आहिनि। ताईं असां त हिन जो 4 सालनि खां इंतज़ारु पे कयो, छाकाणि त जेसीं ताईं इजलास नथो थिए त मुख़्तलिफ़ वैराइटियूं जेके आहिनि से अप्रूव नथियूं थियनि। जे अप्रूव नथियूं थियनि त असीं उनजो ॿिज न हिते वठी सघूं था, न ठाहे सघूं था, न पोखे सघूं था। त हीउ हिकिड़ो भलो कमु हो, ॾाढो सुठो कमु हो ऐं वक़्ती कयो ऐं शाबाश आहे मिनिस्टर खे ऐं सेक्रेटरी खे त एतिरो टाइम ॾिनऊं ऐं हिकिड़े टॉपिक ते असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो। त उन में छा थींदो त असां जेके सुठी जिन्सुनि जे लाइ रिकमेंडेशन कंदासीं, हितां अप्रूव थींदो त मुल्क ऐं क़ौम जो भलो थींदो। असांखे तेली ॿिजनि लाइ जेके पेट्रोलियम खां पोइ वधि में वधि बिल आहे उन खां बचंदासीं, कणिक में ख़ुदि कफ़ील थींदासीं। ऐं माशाल्लाह असांजे साइंसदाननि ॾाढो कमु कयो आहे। जे इहे कमु न कंदा त असां एक्सपोर्ट क्लब में कीअं वञूं आहे। त अल्हम्दुलिल्लाह इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे। इंशाअल्लाह ताला अॻियां बि इहो जारी सारी रहंदो। तमामु सुठी मीटिंग थी आहे ऐं मिनिस्टर साहब ऐं सेक्रेटरी साहब तमामु हंबल आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो तमामु सुठो जेको आहे सो इनिशिएटिव वरितो आहे ऐं जल्दी मीटिंग जे लाइ जेको चयो आहे। ऐं हींअर बि असां इलाही वैराइटियूं असां एतिरे शॉर्ट टाइम में हिते सीड काउंसिल मां अप्रूव थियूं आहिनि ऐं कॉटन जी वैराइटियूं इंशाल्लाह जेकी रहिजी आहिनि नेक्स्ट मीटिंग जेकी 10 अक्टूबर ते थींदी त उन में इंशाल्लाह अप्रूव थी वेंदियूं।
ऐं छा आहे ट्रिपल जीन 5 जीन हाणे दौरु उहो अची वियो आहे काटन जो ग्रोवर हींअर सफ़र करे पियो ऐं उहो इन जे करे आहे त जेको ट्रिपल जीन 5 जीन हुतां अचे पियो उनजी सर्टिफिकेशन न आहे उहो फेक सीड अचे पियो जेकॾहिं हिते असां अलाउ करे ॾींदासीं त पोइ उन असां अकाउंटेबल बि हूंदासीं ग्रोवर जे साम्हूं बि हूंदासीं ऐं ग्रोवर खे ख़बर हूंदी त हीअ वैरायटी हिते लॻल आहे हींअर मूं रिक्वेस्ट बि कई आहे मिनिस्टर साहिब सां त असां ते मोकिलियो पोइ उन्हनि जुमानी साहिब खे जेको आहे सो नॉमिनेट कयो आहे त भाई फॉर्म ते ॾिसी जेकी उनजी डेटा वठो ऐं उन खां पोइ नेक्स्ट मीटिंग में उहो प्रेज़ेंट करियो त उहो अॻिते हली जेकी 4 5 6 वैरायटी जेकी ट्रिपल जीन ऐं हिकिड़ी 5 जीन बि आहे उहो अॻिते हले ऐं उहो असां जेका पंजाब सां गॾु अॻिते थी वञूं ऐं मुंहिंजो हीअ फास्ट ट्रैक ते थी वञे पोइ वरी उन जी जेकी ट्रिपल जीन आहे या 5 जीन आहे उनखे असां ब्रीडिंग में क्रॉस करे पोइ उनखे NCBT में मोकिलियूं पोइ उन सां पोइ सिलसिलो जेको हली वेंदो त इंशाल्लाह होप तमामु सुठो थींदो ऐं जेकी इनिशिएटिव सेक्रेटरी साहिबु मिनिस्टर साहिबु ऐं माशाल्लाह तव्हांजा DGP आहिनि जेका हींअर नया आया आहिनि ऐं हिकिड़ो जुमानी साहिबु काइंड आहे हम्बला ऐं उहो जेका आहिनि से इहे इनिशिएटिव वठनि पिया त इंशाल्लाह नेक्स्ट आई होप त ग्रोवर जे लाइ बहितर थिए ये सीड काउंसिल जो इजलास गुज़िरियल 4 सालनि खां वठी कोन थियो आहे जेको मैंडेटरी आहे साल में 2 दफ़ा जो इजलास थियणु खपे पर मुख़्तलिफ़ सबबनि जे करे कुझु गवर्नमेंट चेंजिस जे करे कुझु ॿियनि मसाइल जे करे इजलास कंडक्ट न थी सघियो जेको सुठी ॻाल्हि आहे हिन दफ़े कंडक्ट थियो ऐं उन में काफ़ी सारियूं असांजे दोस्त ब्रीडर्स जूं वैराइटीज़ हुयूं जेके अञा पेंडिंग हुयूं उहे अप्रूव न पियूं थी सघनि ज़ाहिर आहे जेसि ताईं वैराइटियूं फॉर्मली अप्रूव नथियूं थियनि तेसि ताईं उहे सर्टिफिकेशन सिस्टम में नथियूं अचनि छो अॼु अलहमदुलिल्लाह असांजो एजेंडा वॾी हुई तमामु कंप्लीट कोन थी सघी बहरहाल असांजे मिनिस्टर साहिबु ऐं सेक्रेटरी साहिबु ज़ाती कोशिशूं वठी कम से कम काटन जूं जेके बि चङी वैराइटियूं हुयूं उन्हनि जी बि अप्रूवल ॾिनी ऐं गॾो गॾु साईं वारी इहा महिरबानी कई जेके हाणे असांजी छाकाणि वीटी सीज़न में वेझी आहे रबी जी सीज़न वेझी आहे 1 अक्टूबर खां शुरू थींदी इंशाल्लाह उनखे बि साईं वारे टाइम ॾिनो ऐं कणिक जूं वैराइटीज़ काफ़ी असांजूं अप्रूव थियूं जेका असांजा सुठा ब्रीडर हुया जंहिंमें असांजो सकरनि जा दोस्त ब्रीडर हुया या निया जा असांजा ब्रीडर दोस्त हुया जंहिंजी वैराइटी अप्रूव थियूं आहिनि ऐं इहा हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे जंहिं मां उमेद आहे त बहितरी थींदी असांजे फार्मर्स जी बहितरी थी अॼु जो जेको बि इजलास आहे इहो हिकिड़ो त 36 इजलास जेको सीड काउंसिल जो थियो आहे इहो तक़रीबन 3-4 सालनि खां पोइ थियो आहे ऐं अॼु जे इजलास में जेके बि वैराइटियूं ख़ासि तौर ते सीड जो असां डिस्कस कयूं आहिनि जंहिंमें कॉटन आहे वीट आहे मस्टर्ड रोल आहे या ॿिया जेके कुझु हॉर्टिकल्चर फ्रूट साइड जो असां वैराइटी डिस्कस कयूं आहिनि ऐं उहे अप्रूव कयूं आहिनि त उन सां जेको असांजे सिंध जो जेको आबादगार आहे या जेको ग्रोअर आहे उन ते वॾो पॉज़िटिव इफेक्ट ईंदो त उन जी यील्ड जॾहिं वधंदी ऐं उहे मुख़्तलिफ़ एरिया या जेके असांजा ज़ोन ठहियल आहिनि उन्हनि में जेॾीमहिल उहा कल्टिवेशन थींदी ऐं उतां यील्ड वधंदी उन जो असां वटि उनजो जेको ज़मीनदार जो रिटर्न ईंदो त इन जो इफेक्ट इहो ईंदो त असांजी जेॾीमहिल सिंध जेकी आहे उहा में ख़ुशहाली ईंदी असांजो यानी ग्रोअर ख़ुशहाल थींदो सिंध ख़ुशहाल थींदी सिंध ख़ुशहाल थींदी असांजो मुल्क ख़ुशहाल थींदो त इन जो जेको पॉज़िटिव इफेक्ट ईंदो उहो लाज़मी ईंदो जो असां अप्रूव वैराइटीज़ जेके सर्टिफाइड वैराइटी असां ग्रोअर ताईं पुॼंदियूं ऐं डेफिनेटली उन मां असांखे यील्ड वधंदी यील्ड सां गॾो गॾु इकोनॉमिकली ऐं सॼो तमामु घणो पॉज़िटिव इफेक्ट ईंदो असांजूं अॻु में वैराइटियूं जेके हूंदियूं त मां कणिक जी बि ॻाल्हि कंदुसि ओवरऑल सभिनी फसलुनि ते कंदुसि त उन में कणिक जो जीअं मोस्टली आई एम ब्रीडर ऑफ द वीट त उन में 40-50 मण ईंदी हाणे त इनशाला जेके हींअर वैराइटियूं अॼु अप्रूव थियूं आहिनि IV2 थी पहिरीं 2020 में बि उहा बि 70-75 मण उनजो पोटेशनल हुयो ऐं उनखां पोइ जेकी टुडे अॼु जेकी हिन सीड काउंसिल मीटिंग में सिंध गवर्नमेंट जेकी हिकिड़ी अप्रूवल ॾिनी आहे पंहिंजे IV3 जी IV3 तमामु बहितरीन जिन्स आहे जेकी सिंध जी महबूब जिन्स आहे ऐं 80 खां 85 मण ते बि IV3 जी जेको आहे सो पर एकड़ यील्ड असांजे आबादगारनि मुख़्तलिफ़ सिंध जे माना डिस्ट्रिक्ट्स मां वरिती आहे
सो इंशाल्लाह सुठी उमेद आहे ऐं बहितरीनु जिन्सूं आहिनि उन में तमामु घणो पोटेशनल आहे उन्हनि में पैदावारी सलाहियत इलाही आहे सो इंशाल्लाह मैनेजमेंट जी ज़रूरत आहे बाक़ी तव्हां जे साइंसदाननि भरपूर कोशिशूं कयूं त असां वधि में वधि असां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे हिन पाकिस्तान खे सुठियूं जिन्सूं ॾियूं ताकी असांजो मुल्क अॻिते वधे। अॼु जेका असांजी गॾिजाणी हुई पंहिंजे वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श खान महर जे सदारत हेठि त उन में असांजो मेन फोकस इहो ई हुयो त कणिक जूं वैरायटियूं हुजनि या वोणनि जूं हुजनि या शुगर केन जूं हुजनि ऐं ॿियूं सनफ्लावर जी वैराइटीज़ जे बारे में या सिरह जे वैराइटीज़ जे बारे में असां पंहिंजे आबादगारनि खे उहे तस्दीक करे ॾियूं जेके सर्कुलेट आहिनि ऐं जेके क़ुवत मुदाफ़ियत बीमारीअ जी बहितर रखनि थियूं ऐं जीतनि जो हमिलो बि उन्हनि खे नथो थिए ऐं वायरल्स डिज़ीज़ खां बि जेको आहे बचाव वठनि। इन करे अॼु जी मीटिंग थी वई। अल्हम्दुलिल्लाह हिन ई में सदारत कंदे असांजे पंहिंजे वज़ीर ज़राअत इहो फरमायो त वरी जेका नेक्स्ट मीटिंग थींदी उन में काफ़ी ॿियूं जेके आहिनि पंहिंजी वैराइटीज़ असां अप्रूव थियल पंहिंजे आबादगारनि खे ॾींदासीं ऐं जीअं त उन्हनि जी पैदावार जीअं वधे ऐं असांजो मुल्क ख़ुशहाल थिए ऐं असांजे आबादगार जी जेका आहे हालत बहितर थिए। हीउ इजलास असांजो लास्ट इजलास जेको थियो 2021 ऐं 22 में थियो उन खां पोइ 4 सालनि ताणी को बि इजलास न थियो। असांजूं काफ़ी वैराइटियूं अहिड़ियूं आहिनि जेके सुठी पैदावार ॾियण वारियूं आहिनि जेके असांजी पेंडिंग में पियूं जिन खे असां मल्टीप्लाई न पिया करे सघूं। हाणे माशाल्लाह हिन इजलास जे थियण सां असांजूं सुठियूं वैराइटियूं अप्रूव थी वियूं ऐं इंशाल्लाह इन जो सीड हाणे असां इंक्रीज़ कंदासीं सीड मल्टीप्लिकेशन कंदासीं ऐं आबादगारनि में वेंदियूं त उहो जेको सुवालु उथे थो त ग़लति सीड अचे थो फेक सीड अचे थो हिननि वैराइटियुनि जे अचण सां अप्रूवल थियण सां असांजो उहो फेक सीड ख़तमु थींदो ऐं इंशाल्लाह सुठियूं जिन्सूं मल्टीप्लाई थींदियूं ऐं आबादगार ऐं फार्मर्स इन मां लाभ हासिलु कंदा ऐं हिन इजलास मां तमामु घणो फ़ाइदो पियो ऐं असां सुठियूं वैराइटियूं अॼु अप्रूव थी वियूं। अॼु को हीउ जेको छटियों प्रोविंशियल सीड काउंसिल जो जेको इजलास थियो जेको ऑलमोस्ट 4 साल खां पोइ थियो आहे जंहिंजे करे असांजो काफ़ी फसलुनि जूं जिन्सूं जंहिं ते असांजा ब्रीडर्स जेके आहिनि सालनि खां महिनतूं करे जिन्सूं ईजाद कनि था उन जे लाइ हीअ जेको इजलास तमामु अहम हुयो। त इन लाइ असांजा ऑनरेबल मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं इज़त माब सेक्रेटरी साईं रफ़ीक अमन बुरे साहब जिन स्पेशल टाइम कढी हीअ मीटिंग डिज़ाइन कई ऐं टाइम ॾिनो असांखे जंहिंमें असां जूं टोटल 16 जिन्सूं हिन जेके मीटिंग में 32 जिन्सूं रिकमेंडेड हुयूं जंहिंमें असांजूं 16 जिन्सूं अल्हम्दुलिल्लाह अप्रूव थी चुकियूं आहिनि ऐं इन करे जो हिन जे वैराइटी जे अप्रूवल लाइ तमामु घणो टाइम खपंदो आहे डिस्कशन खपंदो आहे इन करे हालांकि तमामु घणो टाइम बि वरितो वियो पर उन जे बावजूदि असीं अल्हम्दुलिल्लाह वॾी अचीवमेंट आहे असांजे रिसर्च इदारनि जी या जेके जेके उहे साइंटिस्ट ब्रीडर जेके पंहिंजी जिन्सुनि ते कमु कनि था। सो ॾाढी ख़ुशी थी असांजा जेके वधि में वधि ख़ुशी त ज़ारा ब्रीडर्स खे थी हूंदी जिन 15 साल 16 साल लॻाइनि था हिकिड़ी हिकिड़ी जिन्स खे ठाहिण में। त असांजूं इंशाल्लाह जेका वीटी वैराइटी आहे फ़ख्रे सिंध या IV3 जेका उहा अल्हम्दुलिल्लाह अप्रूव थी आहे। हाणे उन असांजा आबादगार उनखे सुठे नमूने में पोखे सघनि था। असांजे ॿेरनि जी वैराइटी आहे जुजूब लिमाई गोलो उहा अल्हम्दुलिल्लाह अप्रूव थी वई आहे ऐं काफ़ी ॿियनि असांजे दोस्तनि जूं कॉटन जी वैराइटीज़ अप्रूव थी वञनि ऐं ख़ासि तौर ते जेके पंजाब में असां वटि जेके वैराइटीज़ ईंदियूं हुयूं सो उहे बि अल्हम्दुलिल्लाह अप्रूव थी वञनि जेके असांजा आम ग्रोवर्स लॻनि था ऐं फ़ाइदो वठनि था। सो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो बहितरीनु सेशन थियो। इंशाल्लाह नेक्स्ट सेशन जेको थींदो उन में इहा कोशिशि हूंदी त जेके रहियल वैराइटीज़ आहिनि या जिन ते थोरी नंढियूं क्वेरीज़ हुयूं सो उहे हल करे इंशाल्लाह पोइ उनखे वरी नेक्स्ट सेशन में खणींदासीं। सो अल्हम्दुलिल्लाह होपफुली आहे त अञा असांखे अञा वधीक बि वैराइटीज़ नेक्स्ट सेशन में मिलंदियूं। तीअं तव्हां आबादगारनि जा राया ॿुधा जंहिंमें साईं नदीम शाह साहिबु हो ब्रीडर्स जा राया हुआ DG रिसर्च हो ऐं ॿिया बि असांजा मौज़िज़ महिमान हुआ। इन मां असांखे अंदाज़ो लॻे थो त जेको साईं सरदार मोहम्मद बख्श खान महर साहिब जो क़दम आहे इहो ख़ुशहाल क़दम आहे। इंशाल्लाह असांजी सिंध ख़ुशहाल थींदी असांजी सिंध सरसब्ज़ थींदी ऐं इन मां तमामु घणो लाभ ईंदो पूरी सिंध जे लाइ।